ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान अमेरिका ख़िलाफ़ जंग जो फातिह आहे। मुफ़ाहिमती याददाश्त ते अञा सयूं नाहिनि थियूं। तब्दीली मुमकिन आहे। लबनान खे अकेलो न छॾींदा। जंग जे ख़ात्मे जे ऐलान में लबनान समेत सभई महाज़ शामिल हूंदा। अमरीकी नाकाबंदी जो ख़ात्मो ऐं होर्मुज़ लंघ खोलण बि मुआहिदे जो हिसो हूंदा। मुआहिदे जा 14 नुक़्ता हूंदा। मुआहिदो तइ थी वियो त अवाम खे हिक हिक शइ खां आगाह कयो वेंदो। इसराइल जहिड़ा दुश्मन ईरान अमेरिका मुआहिदे ख़िलाफ़ आहिनि। अमेरिका जूं धमकियूं बंदि थियण घुरिजनि। ईरान दबाव में न ईंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरान सां मुआहिदो ते सयूं हफ़्ते जे आख़िर में या सूमर ते थी सघनि थियूं। अब्बास अराग़ची जी पोस्ट हाकारी आहे। ईरान ख़ानगी तौर ते ग़लति ॼाण जारी रखण ते माज़रत कई आहे। ईरान तरफ़ां आला इख़्तियारनि मुआहिदो मंज़ूर कयो वियो आहे। सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनाई जी मंज़ूरी बाक़ी आहे। गडियल अरब इमारात ईरान खे $3 अरब मुंतक़िल करण वारी ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। गडियल अरब इमारात जे परॾेही वज़ारत जो चवणु आहे त इहा दावा कूड़ी ऐं बेबुनियाद आहे। ईरान जे मंजमंद असासनि मां का बि रक़म जारी नाहे कई वई ऐं न ई मुंतक़िल कई वई आहे। वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोल ₹4 ऐं डीज़ल जे अघ में ₹2 लात जो ऐलान। पेट्रोलियम डिवीज़न मूजिबि अघनि में लात खां पोइ पेट्रोल जी नई क़ीमत ₹373.78 ऐं डीज़ल जो अघु ₹378.78 फ़ी लीटर मुक़ररु थी वियो। कराची जे औरंगी टाउन वारे इलाइक़े में शादी तक़रीब दौरान हवाई फायरिंग। 2 ढींगर मारिजी विया। 17 वरनि जे सैफुल्ला ऐं 15 साला अनस जा लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। पुलिस फायरिंग में मुलविस 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। वधीक जांच जारी।